बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिन वक़्त जूं हेडलाइंस। MPA ठुल डॉक्टर सोहराब सरकी भाउ भाइटे सेक्रेटरी ऐं 7 घर भातियुनि समेत कोरोना में मुब्तला थी वियो। MPA ठुल डॉक्टर सोहराब सरकी सदस्य भाइटो चेयरमैन म्यूनिसिपल कमेटी ज़ुहैब सरकी भाउ मीर इमदाद अली सरकी ऐं सेक्रेटरी ज़हीर अब्बास भट्टी समेत पंहिंजे वेझे ऐं ख़ानदान जे माण्हुनि जी टेस्ट कराई, जेका हाकारी अची वई। डॉक्टर सोहराब सरकी पारां बि तस्दीक रिपोर्ट अचण बाद पाण खे आइसोलेट करे छॾियो आहे। डॉक्टर सोहराब सरकी जैकबाबाद में जेब कतरन ईद ख़रीदारी लाइ आयल केतिरनि ई शहरनि जा खीसा ख़ाली करे छॾिया। लेडीज़ बाज़ार, सराफा बाज़ार, शाही बाज़ार, कायदे आज़म रोड ऐं ॿियनि इलाइक़नि में जेब कतरा सरगर्म थी विया। शहर में घुमंदड़ जेब कतरनि ते सिटी पुलिस जो आशीर्वाद आहे ज़रिया। नसरुल्ला सरकी जे अॻूणे दौर में वाटर सप्लाई स्कीम तां क़ीमती मोटर्स ऐं जनरेटर चोराया विया। उनखे ॿीहर मुक़रर करण जो मतिलबु पाणी वारे मनसूबे खे हथु वठी तबाह करणु आहे। MNA शिकायती सेल जे इंचार्ज सरदारज़ादा मौला बख्श सूमरो जी जैकब न्यूज़ जे प्रोग्राम ख़बर ऐं हक़ीक़त में ॻाल्हि ॿोल। हिकु हफ़्तो अॻु गुड्डू मां मुबैना तौरु अगवा थियल भेनरुनि 16 वरियनि जी अज़ीमा ऐं 14 वरियनि जी सुमैया नूनारी मां हिकु ॼणी फरार थी जैकबाबाद सिटी थाणे ते पनाह वरिती। मूंखे ऐं मुंहिंजी भेण खे गुड्डू कॉलोनी मां अगवा कयो वियो ऐं मूंखे जिन्सी ॾाढाई जो निशानो बि बणायो वियो आहे। छोकिरी जो थाणे ते बयान। पुलिस संदसि सिविल अस्पताल मां चेकअप कराइण बाद अदालत में पेश करे छॾियो। बयान ॿुधण बाद छोकिरी वालिद हवाले मेडिकल रिपोर्ट में जिन्सी ॾाढाई जी बि तस्दीक। शिया तंज़ीमुन, शिया क़ौमी इत्तेहाद, शिया एक्शन कमेटी, इमामिया स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन, पयाम विलायत फाउंडेशन ऐं मुत्तहिदा वहदतुल मुस्लिमीन जे ज़िलई अॻवाननि जी डिस्ट्रिक्ट प्रेस क्लब जैकबाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस। पुलिस केतिरी बि मुखालिफ़त करे सुभाणे जैकबाबाद में यौमुल कुदुस जे हवाले सां रैलियूं कढियूं वेंदियूं। यौम अली जे मौक़े ते SSP जे हुकुम ते आज़ादारनि ते थियल तशद्दुद जी मज़म्मत करियूं था। लॉकडाउन में शहर अंदरि दुकानदारनि खां रिश्वत वठी दुकानूं खोलायूं वयूं। सिंध बलोचिस्तान बॉर्डर ते हलंदड़ पुलिस चौकियुनि तां केतिरियूं ई गैर क़ानूनी शयूं स्मगल थी रहियूं आहिनि। SSP बशीर अहमद बिरोई खे हटाए संदसि जाइ ते फैसल अब्दुल्ला चाचड़ या सरफराज़ नवाज़ शेख खे मुक़रर करण जो मुतालबो। ठुल वेझो बाहू खोसो थाणे जी हद ॻोठ अमीराबाद खोसो में खोसा बिरादरी जे माण्हुनि पारां आजी बंगो ख़ान मरेटो जे घर ते चढ़ाई, औरतनि ऐं ॿारनि ते तशद्दुद, घरधणी जी बांह भञी छॾी, मज़ामत करण ते फायरिंग। नौजवान पुट शहज़ाद मरेटो बि गोली लॻण सबबि ज़ख़्मी। मुतासिरनि जो औरतनि समेत क़ुरान पाक खणी एहतजाज। माई भागुल ख़ातून मरेटो जो चवणु हो त खोसा बिरादरी जे बाअसर माण्हुनि चोरी जो ड्रामो रचाए असांजे घर में घिड़ी तशद्दुद कयो। SSP जैकबाबाद नोटिस वठी इंसाफ़ फ़राहम करे। कोटड़ी में डॉक्टरनि जी ग़फ़लत सबबि गैस्ट्रो मर्ज़ में वरतल मासूम ॿारड़ी शिफ़ा ख़ासख़ैली जे फ़ौत थियण ख़िलाफ़ कोटड़ी जिद्दोजहद कमेटी पारां बिलावल मेडिकल कॉलेज अस्पताल इंतज़ामिया ख़िलाफ़ ॿारनि जूं अलामती मैयतूं खणी जस्कम मरकज़ी इंफॉर्मेशन सेक्रेटरी दीदार शाम, पीपल्स पार्टी अॻवान न्याज़ काबोरो, SUP अॻवान कारी वज़ीर मुजाहिदी, जस्कम अॻवान आसिफ मीरानी, ख़ालिक मेहरानी ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। समूरे अस्पताल अंदरि गश्त, इंतज़ामिया ख़िलाफ़ नारेबाज़ी। अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध जे अस्पतालनि खे कोस घर बणायो वियो आहे। अस्पतालनि में डॉक्टर ड्यूटी करण बदिरां सियासत करे रहिया आहिनि। कोटड़ी बिलावल मेडिकल कॉलेज में इमरजेंसी में ड्यूटी ते डॉक्टर मौजूद न हुजण सबबि मासूम शिफ़ा ख़ासख़ैली दम ॾेई छॾियो, पर डॉक्टर MS हनीफ़ा राई खे गुलनि जा हार पाराए संदसि इस्तक़बाल में पूरा हुआ। मोरो में नौजवान शिराज अली कलोड़ो गले में रसो विझी फाहो खाई आपघात करे छॾियो। घर में कोहराम। ॿुधायो पियो वञे त नौजवान लॉकडाउन बाद मुआशी हालत कमज़ोर थियण सबबि ईद ख़रीदारी न करे सघण तां एहसास महरूमी जो शिकार थी आपघात करे छॾियो। SSP मटियारी आसिफ अहमद बुघियो पारां 5 औरत ऐं 25 मर्द पुलिस एहलकारनि में ईद जा कपड़ा विराया। इन मौक़े ते SSP जो चवणु हो त हिन मुश्किल दौर ऐं कोरोना जे मर्ज़ दौरान एहसास प्रोग्राम सेंटर ते पंहिंजा फ़र्ज़ निभाइण वारनि जी हौसला अफ़ज़ाई करणु ज़रूरी आहे। डॉक्टरनि सां गॾोगॾु सिंध पुलिस बि पंहिंजो भरपूर किरदारु अदा कयो आहे। असां शहरियुनि जी जान माल जी हिफ़ाज़त करण सां गॾोगॾु डॉक्टरनि खे सिक्योरिटी फ़राहम कई आहे। जुमतुल विदा ऐं ईद नमाज़नि दौरान बि ज़िले जी सभिनी इबादत गाहुनि ते सिक्योरिटी जा इंतज़ाम इंतहाई सख़्त कया वेंदा, जंहिं लाइ जामे मनसूबा जोड़िया विया आहिनि। सखर में DIB इंचार्ज सईद अहमद काज़ी पारां कोरोना वबा में सहतियाती ऑफिस पहुचण ते स्टाफ पारां गुलनि जी वर्खा करे आजियां कई वई। मीरवाह गोरचाणी में सिंधी हारी तहरीक जे मरकज़ी सदर डॉक्टर दिलदार लगारी पंहिंजे साथियुनि कामरेड शगन कोहली, मेवाराम मेघवाड़, डॉक्टर नूर मोहम्मद ख़ासख़ैली, महबूब नूनंदानी,
वकील रफ़ीक कुंभार समेत मीरवा गोरचाणी प्रेस क्लब में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त सॼी दुनिया वांगुरु पाकिस्तान जो अवाम भी कोरोना वायरस सबब सख्त मुतासिर थियो आहे। सुधरियल क़ौमूं पाण ते आयल आफ़तनि खां बचाइण लाइ साइंसी बुनियादनि ते प्लानिंग कंदियूं आहिनि। हुकुमराननि जी ग़लत पॉलिसी सबब कोरोना सां गॾोगॾु माकड़ भी हिकु आफ़त जीअं नाज़िल थी आहे। माकड़ जो रेगिस्तानी इलाइक़नि ॾांहुं जारी सफ़र ख़तरनाक साबित थींदो, छाकाणि त मींहुं पवण खां पोइ रेगिस्तानी इलाइक़नि में माकड़ जी वाध थींदी आहे। हुकूमत दुरुस्त फ़ैसिला न कया त ईंदड़ वक़्तु अञा भी वधीक ॾुखियो साबित थींदो। गंबट मेडिकल इंस्टीट्यूट अस्पताल गंबट में पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ एसोसिएशन पारां मुतालिबनि जी मञता लाइ सूबाई सदर खादिम हुसैन मस्तोई, राहिब अली बांभण, गुलाम मुर्तज़ा जोड़ेजो ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाज। अॻवाननि जो चवणु हो त सिंध हुकूमत पारां कोरोना खां बचाव लाइ हिफ़ाज़ती सामान ऐं रिस्क अलाउंस न ॾियण ख़िलाफ़ सॼी सिंध में पैरामेडिकल स्टाफ सरापा एहतजाज बणियल आहे। मुतालिबनि जी मञता ताईं एहतजाज जारी रहंदो। रोड़ी में ख़ुराक खाते ऐं ॻुझे इदारे जी कार्रवाई, 2 फ्लोर मिलनि ते छापा, 1 लख खां वधीक कणक जूं बोरियूं हथ। ख़ुराक खाते जो चवणु हो त कणक गैर क़ानूनी तौरु ज़ख़ीरो थियल हुई, जेका सरकारी तहवील में वरती वई आहे। ओबावड़ो वेझो ॻोठ क्रासबंद में ज़मीन जी मालिकी तां मज़ारी ऐं शाह बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 5 ॼणा ज़ख़्मी। मज़ारी बिरादरी जो पुलिस ऐं शाह बिरादरी जे माण्हुनि ख़िलाफ़ नेशनल प्रेस क्लब आॾो एहतजाज। संदन चवणु हो त मुमताज़ शाह असांजी ज़मीन ते कब्ज़े करण लाइ डंडा बरदार माण्हुनि सां हमिलो करे असांजा 5 ॼणा ज़ख़्मी कया, पर पुलिस खेनि गिरफ़्तार न पई करे। IG सिंध मामले जो नोटिस वठे ऐं असांखे इंसाफ़ फ़राहम कयो। हयात पिताफ़ी वेझो ॻोठ वाहिद बख्श लुंड में ज़मीन तां ट्रैक्टर गुज़रण तां लुंड बिरादरी जी 2 धुरियुनि में झेड़ो, 5 ॼणा ज़ख़्मी। पुलिस 2 धुरियुनि जी रिपोर्ट दाख़िल करे 5 ॼणा गिरफ़्तार करे वरिता। ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewshd.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।